छोकरा मो तो बेटा सबक लिखी नो भाई तो याद है असा याद है तो इन सबनी के पढ़ी पता हमारे दिनों याद है नहीं सर ये कौन याद है तो ये पढ़े पढ़े तो भाई तो हमें सुनो करती पढ़ो जी हाँ सर सबक 12 सबक 12 करप्शन करतूं करप्शन या करप्शन करतूं करप्शन या करप्शन सा मिलदे बंगलो का करप्शन सा मिलदे बंगलो का जेको करप्शन खूब करे तो जेको करप्शन खूब करे तो पंहिंजो परायो पेट भरे तो पंहिंजो परायो पेट भरे तो पैसो ते वट अंत न पा पैसो ते वट अंत न पा करप्शन करतूं करप्शन या करप्शन करतूं करप्शन या फिलहाल मां तुंहिंजो घर न हलंदो फिलहाल मां तुंहिंजो घर न हलंदो गरीब हूंदे ते लोक पियो खिलंदो गरीब हूंदे ते लोक पियो खिलंदो जगत सजी में की 3 ख्वार जगत सजी में 3 ख्वार करप्शन करतूं करप्शन या करप्शन करतूं करप्शन या जिन जिन वेई माल कमायो जिन जिन वेई माल कमायो दिन दिन पंहिंजो ठठा ठायो दिन दिन पंहिंजो ठठा ठायो डूंब करे ॾिस कासाई कार डूंब करे ॾिस कासाई कार करप्शन करतूं करप्शन या करप्शन करतूं करप्शन या जेके विया सब खजानो खाई जेके विया सब खजानो खाई कोन आई कने तिन खे पाई कोन आई कने तिन ते पाई आई चट सफांदी सरकार आई चट सफांदी सरकार करप्शन करतूं करप्शन या करप्शन करतूं करप्शन या करप्शन सा मिलदे बंगलो का करप्शन सा मिलदे बंगलो का इनके शायर के है शायद दौलत है वाह साईं वाह